ठुकराठो में हवा के खबर ॾींदा हलूं। सज्जाद हुसैन मंगी जे रिपोर्ट मुताबिक़ ठुकराठो BHU में PP एशा जे तावन सां बहितरीन इलाज जूं सहूलतूं मुहैया करे रहिया आहिनि, जंहिंमें हितां ॻोठाणनि में कम्युनिटी सपोर्ट जे मेंबरनि जे तावन जी ज़रूरत आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार PP एशा जे सोशल मोबिलाइज़र ज़ुबैर अहमद सहतो कम्युनिटी सपोर्ट जे मेंबरनि सां कयो। मेंबरनि में ज़वार शाह, महमद भट्टी, उस्ताद ज़ुल्फ़कार अली मंगी, गुलशेर अहमद महर, मज़हर अहवान, नेशनल प्रेस क्लब के सदर सज्जाद हुसैन मंगी, ज़ाहिद हुसैन मोहतम, महमद मुराद महर और ॿियनि शिरकत कई। उन दौरान BHU के इंचार्ज डॉक्टर एहसानुल्लाह, इंडर डिस्पेंसनर जावेद हुसैन मंगी, महमद ज़मान मलक उन्हनि चयो त हर बीमारी जो इलाज कयो वञे थो। कुछ ॾींहं में डिलीवरी के लिए PP एशा के तावन सां मिडवाइफ रखी वेंदी, जीअं हितां जे इलाके जा माण्हू ॿिए हंधि न वञी सघनि। उहा सहूलत जल्द में जल्द ॾिनी वेंदी। ज़िंदगी जा मेला आहिनि, असां ई वेंदा त वरी ॿिया ईंदा, डॉक्टर साहब आया हुआ वरी ॿियो डॉक्टर ईंदो। इहे हिकिड़ो ज़िंदगी जा मेला आहिनि, इहे पिया हलंदा रहंदा आहिनि, के ईंदा के वेंदा। डॉक्टर साहब जी सुठियूं कावशूं हुयूं BHU ठुकराठो सां, तमामु हिकिड़ी माना सुठी कारकर्दगी सां, महिनत सां ऐं सॼी कम्यूनिटी जे माण्हुनि सां उन्हनि जी सुठी सहकार हुई, तमामु भले तरीक़े सां हलायो। ख़ैर डॉक्टर साहब हाणे माना ख़बर हूंदी तव्हां सभिनी खे तालका पनवाकिल में चीफ मेडिकल ऑफिसर आहे, सो ॾाढी ख़ुशी थी। हाणे असां